अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानिसी रहो न्यू मेरान न्यूज़ और कयूं था खबरन डा खबर शामिल कई पिया रानीपुर में रिपोर्ट मोहम्मद पंचल गाँव जी पीपल्स पार्टी तालुके कोट डेजी जे सदर शहबाज दिनो भट्टी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त भुट्टो साहब जे दौर खां वठी पीपल्स पार्टी में आहियां ऐं अॻिते बि इंशाअल्लाह ताला पीपल्स पार्टी में ई रहंदसि, पर अफ़सोस आहे पार्टी में नवां माण्हू अची विया आहिनि। असां पुराणे कारकुन खे क़यादत बुलाए छॾी आहे। मां शुक्रिया अदा करियां थो पीपल्स पार्टी जे साबिक़ा होम मिनिस्टर सिंध मंजूर हुसैन बसाण जो, जेको हर वक़्तु दुख सुख में मूं सां गॾु हूंदो आहे, लेकिन अफ़सोस सां चवणो थो पवे त MNA नफ़ीसा शाह फ़ोन बि अटेंड नाहे कंदी। वधीक शहबाज़ दिनो भट्टी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जंहिं वॾेरे खे फ़कीराबाद टाउन कमेटी जी कुर्सी ते विहारियो वियो आहे, इहो नाअहल आहे। टाउन कमेटी फ़कीराबाद में तरक़ियाती कमु को बि नाहे थियो। अक्सर टाउन कमेटी फ़कीराबाद चेयरमैन कराची में रिहाइश पज़ीर आहे। जॾहिं बि ईंदो आहे त वॾी गाॾी में 2-4 मिंट ऑफिस में वेही चकर काटे हलियो वेंदो आहे। वधीक उनजो चवणु आहे त अवाम खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि, जेको अवाम जो हक़ आहे। जनरली मां ॻाल्हि कंदुसि, मां भई हीअं कोन हिकिड़ो मूंसां MNA साहब जो असांजा रवैयो सही तरीक़ो न आहे। बाक़ी जेकॾहिं MPA जो असांजो या बैरिस्टर साहब या मंज़ूर साहब जो आहे त हुन सां असांजो उहो लाॻापो जेको 88 वठी आहे, उहा जेका ॻाल्हि हुजे उहा करणु खपे त उहा उनजो तसलसल बरक़रार आहे। कंहिं बि एटीट्यूड में काथे बि कंहिं मिलण लाइ कमु जे असांखे रिसेंटली हिनखे 2 साल थिया कि 22 में मुंहिंजो विचों काको हिन नंढो जेको वीचारो हिनखे साईअ जो असरु फोत थी वियो त इहा MNA साहब इहा गवारी न कई त मां जेको आहे पार्टीअ जो माण्हू आहे त आस पास जेको परे पई वरी उज़र खाई पई करे त हेसि ताईं लड़ी न दुआ घुरण जे लाइ न हुनखे टाइम कोन हो।